आमतौर चयो वेंदो आहे त मां घर में नूंहं जेका आहे मुंहिंजी धीउ आहे ऐं हो चवंदा न्याणो मुंहिंजो पुटु आहे, उहो बि मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी ससु आहे। सभु पंहिंजो घर खे उहे ईअं सम्झंदा आहिनि त असां घर खे स्वर्ग बणाए छॾींदा आहियूं। सभु ईअं सम्झंदा आहिनि ऐं हक़ीक़त में चाहींदा सभु स्वर्गूं, पर हक़ीक़त में असां घर स्वर्ग जो उबतड़ करे छॾियो आहे। सुकून ऐं शांती कंहिंखे कोन्हे। उहो इन करे छाकाणि त जीअं असां पंहिंजा रिश्ता भुलाए छॾियासीं तीअं तीअं असां मान मर्यादाऊं भुलिजी वियूं। छाकाणि त असां ॾिसंदासीं पंहिंजे रिश्ते में असां थोरो मिसाल वठूं। जेकॾहिं धीउ आहे उहा कंहिं वक़्तु बि पंहिंजे पीउ जे गोद में वेह वञी या कंध रखी वे या कुझु बि करे, उनखे एतिरो प्यार, सुकून, शांती ऐं ओतिरी सिक मिलंदी। जेकॾहिं धीउ पंहिंजो कंध पीउ जे कुल्हे ते या उनजी गोद में रखी करे वे, उनखे सुकून शांति मिलंदी, उनखे चङो सम्झो वेंदो। पर नूंहं जेका आहे उहा पंहिंजे सहुरे जे कुल्हे ते या उनजी गोद में चङो थोरे लॻे। जेकॾहिं को पुटु आहे हू कंहिं वक़्त बि पंहिंजी माउ जी गोद में सुम्ही वञी या ॿधो मथो माउ जी गोद में रखे वञे त मां हुनखे एॾो प्यारु कंदी, एॾो हथु घुमाईंदी जो उनजो जेको प्यार, शफ़क़त ऐं आशीर्वाद जो हथु पवंदो त पुट जा सभु दुख लही वेंदा। एतिरो ख़ुशि थींदो, एतिरो सुकून ऐं शांती मिलंदी जो बहितर अंदाज़ पाईंदो। पर जेकॾहिं को न्याणो सस जी गोद में सुम्ही वञे, उनखे को चङो थोरे सम्झो वेंदो। हर कंहिंजी मान मर्यादा पंहिंजी हूंदी आहे। जेकॾहिं कोई छोकिरो पंहिंजे मामे खे प्यार सां वे ॻाल्हाए या छोकिरी पंहिंजे मामे सां कुझु प्यार सां ॻाल्हाए त कुझु बि बेफ़िक्री सां ॻाल्हाए त कोई परवाह कोन्हे। पर छोकिरे जी घरवारी यानी भणेजे जी घरवारी उन बेफ़िक्री सां मामे सां ॻाल्हाए को चङो थोरे सम्झो वियो। तंहिंजे करे घर जा रिश्ता ऐं सहुरनि जा रिश्ता उहे सभु अलॻि अलॻि। छाकाणि त घर जा रिश्ता प्यार सां ॿधल हूंदा आहिनि ऐं सावरनि जा रिश्ता फर्ज़नि सां ॿधल। जेकॾहिं नूंहं पंहिंजे घर में अची करे यानी सावरनि में अची करे सभु पंहिंजा फर्ज़ निभाईंदी, हर कंहिं सां बहितर अंदाज़ सां हलंदी ऐं हर खे प्यार ॾींदी, बहितर तरीक़ो अपनाईंदी त पोइ हर को चवंदो छोकिरी चङी आई आहे, चङनि जी ॼाई आई आहे। पंहिंजे घर जो बि नालो रोशन कंदी, पेकनि जो नालो बि इज़त वधाईंदी, उते बि अॻिते ईंदी, हर जॻह ते मान पाईंदी। ऐं जेकॾहिं छोकिरो पंहिंजे सहुरनि में वञी करे पंहिंजा फर्ज़ निभाईंदो यानी जे हू चाहींदो आहे त मुंहिंजो भेणीयो मुंहिंजे घर में जेका इज़त पाए प्यार सां हले, उन प्यार ऐं अंदाज़ सां पंहिंजे सावरनि में हलंदो त पोइ उहो मान पाए। पर जेकॾहिं छोकिरो छड़ो सावरनि में पुट थी करे वेही रहे ऐं छोकिरी छड़ो घर में मालकाणी बणिजी करे पंहिंजी मनमानी करे, वो घर में हर कंहिं ते पंहिंजा पंहिंजा फर्ज़ रखिया विया। कोई जेतिरा जेतिरा रिश्तनि सां असांजा फर्ज़ निभाईंदा ओतिरी ओतिरी इज़त पाईंदा। ऐं अॼु असां जेका घर में उहा सुकून ऐं शांती सभु कुझु हुजण जे बावजूद न पाए सघिया, छाकाणि असां पंहिंजा रिश्ता भुलिजाइण शुरू कया। न त नूंहं पंहिंजी ससु खे ससु सम्झंदी आहे, उहा सम्झंदी आहे मुंहिंजी माउ खे हुन पहिरें ॾींहुं चई छॾियो
ऐं न वरी ससु पंहिंजो पाण खे ससु सम्झंदी आहे, उहा चवंदी आहे त मुंहिंजी धीउ आई आहे। न त सहुरो पंहिंजे न्याणे खे न्याणो सम्झंदो आहे, उहो चवंदो आहे मुंहिंजो पुटु आहे, ऐं न वरी न्याणो पंहिंजे सहुरे खे सहुरो सम्झंदो आहे, उहो चवंदो आहे मुंहिंजो पीउ थी वियो। ऐं इन करे पोइ जेके रिश्ता असां भुलायासीं, पोइ उनमें घर जो कबाड़ो थींदो वियो, घर में मान मर्यादा ख़तम थींदी वई, इज़त मान हिक ॿिए जो ख़्यालु ख़तम थींदो वियो, ऐं पोइ सॼे घर जो माहौल ईअं खिचड़ी थी वेंदो आहे जीअं हिकिड़ो जोक आहे। लतीफ़ो चओ हिकिड़ी छोकिरी जी शादी थी, जीअं पंहिंजे घर में आई त पोइ पीउ चयसि यानी सहुरे, पुटु तूं मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजी धीउ आहे। निणान चयसि तूं मुंहिंजी भॼाई न, मुंहिंजी भेण आहे। वरी ससु चयसि तूं मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजी धीउ आहे। नुंहुं न सम्झाए, सभु तोसां ईअं आहे। हर कंहिं जेके जेके रिश्तेदार मिलनिसि पिया, हर को पंहिंजा पंहिंजा रिश्ता, जेके हुनजे घोट जा रिश्ता सभु उहे ॿुधंदा पिया हुयसि, त हो बि सभिनी जी ॿुधे वेठी। ॿ ॾींहं गुज़रिया, छोकिरो वियो दुकान ते, शाम जो जीअं मोटी आयो, जीअं आयो त छोकिरी चवंदी आहे चए भैया अची वियो, भैया अची वियो, भैया अची वियो। सभिनी जो छोरी छा चवंदी पई आहे, मुड़ुस खे भैया चवंदी पई आहे, चए बाक़ी हाणे हिकिड़ो रिश्तो रहंदो आहे, बाक़ी त सभई पूरा करे छॾिया अथव, माउ बि पीउ बि, बाक़ी हिकिड़ो रहंदो आहे, पूरो कयो, जान छॾायो। हक़ीक़त में उहा हालत असांजी थी वई। जॾहिं असां रिश्ते जा मान मर्यादा इज़त शान सभु ख़तम कया आहिनि, इन करे असां घर में इज़त ई ख़तम करे छॾी। तंहिंजे करे असां जेतिरो ई पंहिंजो पाण खे संसार में अमीर ॾिसणु चाहींदा, ओतिरो असां रिश्तनि खे अमीर ॾिसणु चाहींदा। असां संसार में जेके ई इंसान आहियूं, जेतिरी जंहिंजी पोस्ट हुजे, पद हुजे, असां सभु उनखे ओतिरी इज़त ॾींदा। पर असां पंहिंजे घर में जेको पोस्ट ऐं पद आहे उनखे विसारे छॾियो। ऐं जंहिं ॾींहुं असांजे घर में पोस्ट ऐं पद न रहंदी, मान ऐं मर्यादा न रहंदी, उन ॾींहुं असांजो घर डगमगाहट जो शिकार थींदो। उते असां सभु पंहिंजो पाण खे हेॾे करे छॾियो। तंहिंजे करे असां पंहिंजे रिश्ते नाते खे उहो संभाले करे रखूं। जेकॾहिं असां चाहियूं था त असांजो घर स्वर्ग हुजे, जेकॾहिं असां चाहियूं था असांजे घर में सुकून ऐं शांती हुजे, जेकॾहिं असां चाहियूं था असांजे घर में सदाई सुख ऐं समृद्धि हुजे, असांजे घर में सदाई ख़ुशी ऐं ख़ुशहाली हुजे, असांजे घर जी इज़त शान मान उहो सदाई बणियो रहे, त पोइ असांखे पंहिंजे रिश्तनि जी इज़त लाज़मी करे। असांजा जेतिरा घर में रिश्ता मज़बूत हूंदा, ओतिरी ओतिरी मान मर्यादा वधीक। छाकाणि जंहिं घर में इज़त प्यार सकून ऐं शांती जो वासो थींदो आहे, पोइ उन घर ते मालिक जी रहमत सदाई वसंदी रहंदी आहे। पोइ उते कॾहिं कमी न ईंदी आहे, उते इज़त मान पैसो पधार सभु कुझु वधंदो रहंदो आहे, ऐं उहो घर सदाई ख़ुशि रहंदो आहे। छाकाणि त संसार जो स्वर्ग बणिजी वेंदो आहे, उते मालिक जी रहमत वसंदी रहंदी।